में जेको असांजे सिंध जो गुलूकार हुयो दोस्तो, इंतिहाई नौजवान ज़िंदगी उन जी, लेकिन दुश्मननि उन्हनि खे जेको आहे सो क़तल करे छॾियो। लेकिन उन जा हिन वक़्तु गीत तव्हां ॿुधंदव त झंग झर में उन जा गीत ॿुधजनि पिया ऐं उहो किथां जो आहे असुलु ऐं उन जो असुलु नालो छा आहे दोस्तो, ऐं उन खे छो क़तल कयो वियो ऐं कहिड़नि सबबनि जे करे मुकमल हिन वीडियो में तव्हां सां ॻाल्हि कंदासीं। वीडियो तव्हांखे किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो तव्हांजो सब्सक्राइब करण सां हिकु रुपयो बि ज़ाया न थींदो, लेकिन असांजी वॾी हौसला अफ़ज़ाई थींदी। त दोस्तो मुरीद अब्बास 1974 में आलम जे घर में जनम वरितो दोस्तो। उन जी पहिरीं जेका एल्बम रिलीज़ थी गाने जी 1994 में दोस्तो उन जो पहिरियों गानो रिलीज़ थियो। उन 5 सालनि में जेको आहे सो 5 सालनि में 9 एल्बम पंहिंजा रिलीज़ कया, लेकिन इंतिहाई नौजवान ज़िंदगी उन जी ऐं उन खे हिकु इंतिहाई जेको आहे सो बुरो जेको आहे सो कलंक हणी ऐं उन खे क़तल कयो वियो। उहो जेको आहे सो शाम जे टाइम ते पंहिंजे दोस्तनि सां गॾु पार्क में वेठो हुयो त ॿिए तरफ़ जेको दुश्मन भुटो हुयो उन जेको आहे सो उन्हनि जे मथां फायरिंग खोले ॾिनी ऐं इन जे नतीजे में पूरो बस्ट जेको आहे सो उन जे मथां ख़ाली कयो वियो। ऐं नौजवान इंतिहाई आवाज़ बि इंतिहाई मज़ेदार दोस्तो, तव्हां ॿुधंदव सिंध झर में ॿुधिजे थो ऐं माण्हू उन खां वाक़ुफ़ु आहिनि दोस्तो मुरीद अब्बास मां। लेकिन उन खे क़तल कयो वियो हिकु कारे जे इल्ज़ाम में दोस्तो। इंतिहाई भूणो इहो जेको आहे सो इल्ज़ाम आहे ऐं उन जी वालदा मोहतरमा जेको आहे सो रहंदे आवाज़ न्यूज़ खे इंटरव्यू ॾिनो, उहो बि तव्हांखे हिन वीडियो में ॿुधायूं था त इंतिहाई रोअंदे ऐं आबदीदा उन जेको आहे सो चयो इल्ज़ामनि खे रद्द कंदे त मुंहिंजे छोकिरे इहो जेको आहे इल्ज़ाम न कयो आहे, इहो कमु न कयो, इन खे राह गुनाह जेको आहे सो मारियो वियो। दोस्तो जेके कातिलनि मुरीद अब्बास जा उहे इंतिहाई आला पीपल्स पार्टी जे जेको आहे सो उहिदेदारनि मां तालुक़ु रखनि था त नौजवान जेको आहे सो इंतिहाई भलो राॻीदड़ो गुलूकार हो दोस्तो। तॾहिं चवंदा आहिनि त गुलूकार मरंदा न आहिनि, छाजे करे अॼु ताईं बि मुरीद अब्बास जो जेको आहे सो गाना हिन वक़्तु बि नौजवान जे सिंधियुनि जे दिलनि में धड़कनि पिया ऐं ॿुधजनि पिया दोस्तो। इहो अॼोको वीडियो तव्हांखे किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा।